सिंध टीवी वारनि खे ख़ासि तौर ते जस था ॾियूं जे एॾो तमामु सुठो प्रोग्राम असांजे ज़िले जामशोरो में ख़ासि असांजे कोटड़ी में ही प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। तमामु सुठो लॻे थो। अहिड़ा प्रोग्राम सिंध टीवी वारा सॼे पाकिस्तान में अगरि जेकॾहिं अहिड़ा मल्ल मुक़ाबला थींदा त असांजे जेको आहे मल्ल पहलवाननि जो हौसला अफ़ज़ाई थी वेंदी। ही सिंध जी क़दीमी रांदि आहे जेका तव्हां मुतारिफ़ कराई आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे सिंध जी सक़ाफ़ती ऐं क़ौमी रांदि खे तव्हां मुतारिफ़ करायो आहे। इंशाअल्लाह इहो शऊर या अवेयरनेस जेको क्रेडिट आहे उहो सिंध टीवी ॾे वञे थो। कोटली शहर में जेको सिंध टीवीअ तरफ़ां जेको ही प्रोग्राम जेको थियो आहे असां सम्झूं था ॾाढो ज़बरदस्त क़दम आहे। हिन में सिंध जे माण्हुनि में हिकिड़ो शऊर पैदा थींदो ऐं हीअ पंहिंजी तारीख़ी हिकिड़ी मल आहे। सिंध टीवी खे मुबारकबाद ॾियां थो ऐं असां हिन जे सरवाण डॉक्टर साहब खे मां मुबारकबाद ॾियां थो, ख़राज तहसीन पेश कयां थो। हे हिकिड़ो असांजो सिंध जो सक़ाफ़त आहे, हे हिकिड़ी सिंध जी सक़ाफ़त आहे। मां इन फ्लोर ते गवर्नमेंट सिंध खे बि मां ख़राज तहसीन पेश कयां थो उनजे तावन सां।